साफी दे कूड़ा केस खत्म करो। साफी दे कूड़ा केस खत्म करो। साफिन के जाती शहर में साफ़िन सोशल वर्करन समाजिन तंजीमन पारां एहतजाज मुज़ाहरो कयो वियो ऐं सख़्त नारेबाज़ी कई वई। सोशल वर्कर ज़ुल्फ़कार अली तुर्क, साफ़ी गुलाम मुस्तफ़ा शाह, बाबू गुलाम हुसैन मल्ला, सैयद अशरफ अली शाह, ख़ालिद हुसैन जत, ज़हर समेजो ऐं ॿियनि एहतजाज कंदे चयो त अहिड़े अमल जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था। कुछ ॾींहं पहिरीं 22-26 डिसंबर ते सुजावल ज़िले में मंशा समाजी बुराइनि ख़िलाफ़ शहरियुनि साफ़िन समाजी दुरियनि पारां एहतजाज कयो वियो। उन सिलसिले में SHO आफ्ताब जागीराने साफ़ी इमदाद पठाण ते ॾमरजी पियो। साफ़ी जे ॿिनि भाइरनि साफ़ी इसरार पठाण ऐं इब्रार पठाण ते बेबुनियाद इल्ज़ाम लॻाए ड्यूटी अटका केस लॻाए साफ़ी इसरार पठाण खे गिरफ़्तार कयो वियो। इन्हनि IG सिंध, DIG सिंध, SSP सुजावल खां मुतालबो कयो आहे त नोटिस वठी शफ़ाफ़ जांच कराई वञे ऐं साफ़िन खे तहफ़्फ़ुज़ ॾिनो वञे। साफ़ी बिरादरी मां बेचैनी ख़त्म कई वञे। ॿिए सूरत में एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो। रिपोर्ट आबिद हुसैन शाह, शाहीन न्यूज़, जाती।